मलीर जे इलाइक़े शाह लतीफ टाउन में प्लाट जी तकरार तां औरत भाउ सां गॾिजी ॿिनि औरतुनि ते तेज़ाब सां हमलो करे ॾिनो, जन खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शाह लतीफ थाणे जी हद लाशारी ॻोठ जी पठान कॉलोनीअ में ॿिनि धुरियुनि में प्लाट जे तकरार तां ॻाल्हाइण लाइ आयल ॿिनि औरतुनि ज़ीनत बलोच ऐं ख़ैरीअ मथां आसमा भट्ट ऐं सिद्दीक भट्ट तेज़ाब हारे खेनि ज़ख़्मी करे छॾियो, जन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शाह लतीफ थाणे ते औरत आसमा भट्ट ऐं संदसि भाउ सिद्दीक भट्ट समेत चइनि जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे ऐं पुलिस हिकु जवाबदार सिद्दीक भट्ट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार औरत आसमा भट्ट वारनि जो अलीगौर नाले शख़्स सां प्लाट जो तकरार हलंदड़ हो। मसइले जे हल लाइ जीअं ई ॿई औरतूं जवाबदार धुर वटि पहुतियूं त मथनि कावड़ में अची तेज़ाब हारे खेनि ज़ख़्मी कयो वियो, जंहिं में ज़ीनत नाले औरत जो जिस्म वधीक मुतासिर थियो आहे। ज़ख़्मी औरत जो चवणु आहे त जवाबदारनि पारां तेज़ाब हारे ज़ख़्मी करण बाद धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। मुतासिर औरतुनि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk